ऑपरेशन फोनेक्स अमेरिका जी अस्पताल में एक माण्हू दाख़िल थियो। उन जे पेट में निहायत सख़्त तकलीफ़ हुई। डॉक्टरनि हुन खे ऑपरेशन जो केस करार ॾिनो ऐं हुन जे पेट जो ऑपरेशन कयो वियो। डॉक्टरनि खे हैरत अंगेज़ तौर ते ख़बर पई त पेट में हिकु हीरो पियो आहे। इहो हीरो इन नाक़ाबिले बर्दाश्त सूर जो सबबु हो। हीरो उन जे पेट मां कढियो वियो। उन हीरे सां गॾु क़ीमत जो पर्चो अञा बि लॻल हो। उन पर्चे ते लिखियलु हो $6500। फौरन पुलिस तलब कई वई। पुछा ॻाछा ते मरीज़ ॿुधायो त इहो इन खे इनाम में मिलियो हो ऐं ग़लतीअ सां उन जे पेट में हलियो वियो। जॾहिं त तमामु जल्द इन हक़ीक़त जी ख़बर पइजी वई त इहो माण्हू हिकु दफ़े हिकु हीरे जी दुकान में दाख़िल थियो ऐं उहो हीरो तां चोरी करे वरितईं। पर जॾहिं हुन निकिरण जी कोशिश कई त दुकानदार खे शक थियो। हुन उन माण्हूअ जो पीछो कयो। जॾहिं माण्हू ॾिठो त झलिजी वेंदुसि त हुन जल्दी उहो हीरो मुंहं में विझी ऐं ॻीहे छॾियो। पुलिस हुन जी तलाश में हुई पर हू अञा ताईं पुलिस जे हथ न आयो हो। उन खां पोइ फौरन उन खे गिरफ़्तार कयो वियो। हिंदुस्तान टाइम्स 5 नवंबर 1981। नाजाइज़ तौर ते हासिल कयल इहो हीरो माण्हू जे पेट में हज़म न थी सघियो। हू मजबूर थी वियो त उन लिकल शइ खे कढी ॿाहिरि ख़ुदि पंहिंजे जुर्म जो ज़िंदा सबूत बणिजी वञे। इहो ई मामिलो शदीद तर सूरत में माण्हुनि सां आख़िरत में थियण वारो आहे। दुनिया में माण्हू हिकु शख़्स कंहिंजो हक़ फॿाए थो वञे, हू कंहिंखे उहो कलम एतराफ़ ॾियण लाइ तयारु नथो थिए जेको अज़राए वाक़िया हुन खे ॾियणु खपे। इहो सभु करे माण्हू मौजूदा दुनिया में कामयाबु रहे थो। ज़ोर ऐं होशियारीअ जे ज़रिए हू पंहिंजे गुनाहनि खे लिकायो थो छॾे। पर सिर्फ़ इहो उन वक़्त ताईं आहे जॾहिं माण्हू मौत खे न ॾिसी वठे। मौत हर माण्हू लाइ ॼण कुदरत जो ऑपरेशन आहे जेको हुन जे अंदर खे ॿाहिरि करे छॾींदो ऐं हुन जे लिकल खे ज़ाहिर करे छॾींदो। जहिड़ी तरह हीरो माण्हूअ जे पेट में हज़म नथो थी सघे, अहिड़ी तरह ज़ुल्म ऐं बेइंसाफ़ी बि ख़ुदा जी काइनात क़बूल नथी करे। माण्हूअ ते उहो वक़्तु अचण वारो आहे जॾहिं ख़ुदा इहा ऑपरेशन इन हक़ीक़त खे खोले छॾींदो ऐं उन लाइ पंहिंजे गुनाहनि खे क़बूल करण खां सवाइ को बि चारो न रहंदो।